नासिर चैमण वेझो पंजूथा ऐं जतोई धुरियन में ज़मीन जी मालिकी तां तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। अपडेट वठूं था के बर्टिका के छा वधीक अपडेट आहे हिन हवाले सां? जी जी त बिल्कुलु सेवण जे वेझो ॻोठ जतोई इनमें उते पंजोथा बटल ॿिन्हिनि जा ॻोठ लाॻीता आहिनि। जंहिंजो मसइलो कुझु वक़्तु अॻु हिकु बने तां पेश आयो। बनो जेको उनखे कोर हणी सोढ़ो करणु तां जतोइन कयो पहिरें, पोइ उन खां पंजोथनि उन रस्ते खे सोढ़ो कयो। उन तां उनजा मामला जेके आहिनि इख़्तिलाफ़ तेज़ थी विया बने तां। उन खां पोइ पंजोथा बिरादरी जे माण्हुनि जतोई बिरादरी जो पाणी जो पीच बंदि करे छॾियो, जंहिं तां हीअ तकरार तेज़ थी वियो। अॼु जेको सो पाणी जे वहण ज़बरदस्ती वहण तां जतोई बिरादरी उते पहुती। जॾहिं त जतोई बिरादरी जा हथियारबंद उते ऐं ॿिया जेके आहिनि पंजोथा बिरादरी आहे उते हथियारबंद पहुची विया उन सरज़मीन ऐं उन जेके ज़मीन जेके जितां पाणी जो पीचो अचे थो उते पहुची विया। त ॿिन्ही धुरियुनि अंधाधुंध हिक ॿिए ते फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हिन इलाइक़े में ख़ौफ़ ऐं दहका जो अलामत बणियल हो। छोटू जतोई जंहिंजो असुल नालो आहे शहाबुद्दीन जतोई, उहो थॾे ते मारिजी वियो। जॾहिं जतोई बिरादरी शेर मोहम्मद जतोई, बिलावल जतोई ऐं शफ़ी मोहम्मद जतोई उहे ज़ख़्मी थी विया। टे ॼणा जतोई बिरादरी जा ज़ख़्मी आहिनि। उनखे तिबी इमदाद लाइ सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट मुंतक़िल कयो आहे, जिन में ॿिनि जतोइन बिरादरी जे माण्हुनि शेर मोहम्मद ऐं बिलावल जतोई जी हालति ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। जॾहिं त पंजोथा बिरादरी जे टे ॼणा ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, जंहिंमें हाजी खान पंजोतो, हाजी साहिब पंजोतो, रियाज़ हुसैन पंजोतो, उहे बि गोलियूं लॻण करे ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि जा टोटल छह माण्हू हिन वक़्त ताईं ज़ख़्मी थी चुका आहिनि, जिन खे सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में पहुचायो आहे, जिन खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त जतोई बिरादरी पंजोथा बिरादरी जा सवे माण्हू सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट पहुची विया आहिनि। ऐं जेके सरज़मीन आहे उते जेके ॻोठ आहिनि ॿई पंजोथा ऐं जतोइन जो ॻोठ आहे उहो तक़रीबन वेझाई आहिनि, 1 किलोमीटर जे फ़ासिले ते आहिनि। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वेठा आहिनि, वॾे ख़ौफ़ थियण जो इम्कान आहे। हिन वक़्त ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई ॿिन्ही धुरियुनि मां का गिरफ़्तारी अमल अची सघी आहे। जॾहिं ॻोठनि में ख़ौफ़ ऐं दहका वारो माहौल छायल आहे, ॿई धुरियूं मोर्चाबंद आहिनि। ऐं जेको सो शहाबुद्दीन जतोई आहे उनजी ज़रूरी कार्रवाई पोस्टमार्टम बि हिन महिल जारी आहे ऐं ज़ख़्मी आहिनि उनजी तिबी इमदाद जारी आहे। जी के अपडेट का आगाह करण जे लाइ महिरबानी।